हिंगोजा मामा के ॿुधायूं औरत पुलिस इंस्पेक्टर के क़त्ल के शक में संदस मुड़स के हिरासत में वरितो वियो आहे। पुलिस औरत ऑफिसर ज़ुलेखा अंसारी के क़त्ल केस में संदस मुड़स जावेद मंगनेजो के हिरासत में वठी छॾियो। इन हवाले से SSP खैरपुर जणायो आहे त पुलिस ऑफिसर ज़ुलेखा अंसारी के क़त्ल वारे मामले की जांच कई पई वञे। औरत पुलिस इंस्पेक्टर के क़त्ल के शक में संदस मुड़स के हिरासत में वरितो वियो आहे। अब्दुल जब्बार चांग का वधिक तफ़सील मालूम क्यों था। जी अब्दुल जब्बार चांग। जी बिल्कुल तायरा के ॿुधाईंदो हलां त जेको इंस्पेक्टर क़त्ल थियल हुई पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी उन जाइ वारदात ते SSP खैरपुर ज़फर इकबाल हिंगोजा पहुची जाइ वारदात जो मुआइनो कयो। ज़फर इकबाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त घर में को बि हमिलो न थियो आहे। घर के अंदर ज़ाल ऐं मुड़ुस में ॿ ॼणा गॾु हुया। मुड़ुस जावेद मंगणे जो चवणु आहे त ज़ाल पिस्टल जा पाण मथां फायर करे ख़ुदकशी कई आहे। पर जॾहिं त SSP खैरपुर जो वधीक चवणु हुयो त असीं हिन वक़्तु उनजो मुड़ुस आहे जावेद मंगणे जो उनखे हिरासत में वठी छॾियो आहे। वधीक उन खां जांच जारी आहे। जी मेहरबानी जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।